बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद। गुज़श्ता सबक में तानीस जो यानी दरबत जो कानून पढ़ायोसी। अॼु असांखे दरबन जो कानून पढ़ाइणो हुयो, लेकिन क़वानीन जे मुतालिक़ कुछ फ़वाइद इंतहाई ज़रूरी सम्झम, छो त कानून जो सम्झण उन फ़वाइदनि जे सम्झण ते मौक़ूफ़ आहे। इन करे अॼोके सबक में क़वानीन जे मुतालिक़ कुछ फ़वाइद बयान कंदासीं। पहिरियों फ़ाइदो हीअ आहे त कानून कहिड़ी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे। इन में इख़्तिलाफ़ आहे। हिकिड़ा चवनि था कानून सुरियानी ॿोली जो लफ़्ज़ आहे ऐं हिकिड़ा चवनि था कानून यूनानी ॿोली जो लफ़्ज़ आहे। बहरहाल कानून सुरियानी या यूनानी ॿोली जो लफ़्ज़ आहे। ॿियो फ़ाइदो हीअ आहे त कानून जी लुग़वी ऐं इस्तिलाही माना छा आहे। कानून जी लुग़वी माना आहे मिस्तरे कुत्ताब, यानी लिखंदड़नि जे सिटुनि कढण जो औज़ार, या ये चई सघिजे थो त लिखंदड़नि जी फुट स्केल। जहिड़ी तरह फुट स्केल जे हुजण सां सिटूं लीकूं टेढ़े हुजण खां महफ़ूज़ थी वेंदियूं आहिनि, अहिड़ी तरह कानून जे हुजण सां इंसान सीधे में ग़लती करण खां महफ़ूज़ थी वेंदो आहे। कानून जी इस्तिलाही माना छा आहे? हुआ क़ाइदतुन कुल्लियतुन तश्तमिलु अला जमीअ जुज़इयाति मौदूइहा, यानी कानून वो क़ाइदो कुलियो आहे जेको पंहिंजे मौज़ूअ जे सभिनी जुज़इयात खे शामिल हुजे। टियों कानून जे मुतालिक़ फ़ाइदो हीअ आहे त कानून जे अंदरि हुक्म ऐं शर्त हूंदा आहिनि। हुक्म ऐं शर्त जो मतिलबु छा आहे? हुक्म जी माना आहे फ़ैसिलो करणु, छो त इन हुक्म जे ज़रिए कानून जे जवाज़ी हुजण जो या वुजूबी हुजण जो फ़ैसिलो कयो वेंदो आहे। छो त कुझु कानून जवाज़ी हूंदा आहिनि, उन्हनि जो जारी करणु जाइज़ हूंदो आहे, ज़रूरी न हूंदो आहे, ऐं कुझु कानून वुजूबी हूंदा आहिनि, उन्हनि जो जारी करणु ज़रूरी हूंदो आहे। शर्त कानून जे अंदरि हूंदा आहिनि। शर्त छा खे चइजे? शर्त अहिड़ी शइ खे चवंदा आहिनि जंहिंजे लभण सां कानून जो हुकुम जारी थींदो आहे, यानी उहे शयूं लभंदियूं त कानून जो हुकुम जारी थींदो, जेकर उहे शयूं न लभंदियूं त कानून जो हुकुम जारी न थींदो। पोइ शर्तनि जा वरी ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़ा शर्त हूंदा आहिनि वुजूदी, ॿिया शर्त हूंदा आहिनि अदमी। वुजूदी शर्त छा खे चइजे? वुजूदी वुजूद मां वरतल आहे। वुजूद जी माना आहे हुजण, यानी उहे शर्त हूंदा त कानून जो हुकुम जारी थींदो। वुजूदी शर्त यानी उहे शर्त हूंदा त कानून जो हुकुम जारी थींदो। ऐं ॿिया शर्त हूंदा आहिनि अदमी। अदमी अदम मां वरतल आहे। अदम जी माना आहे न हुजण, यानी उहे शर्त न हूंदा त कानून जो हुकुम जारी थींदो, अगर हूंदा त कानून जो हुकुम जारी न थींदो।